जोही वेझो तेल ऐं गैस ڪڍندڙ ڪمپني OPPL इंतज़ामिया ख़िलाफ़ ڇنڊڻ वासियुनि معصوم ॿارڙن जे اڳواڻي में ريلي कढी احتجاج कयो आहे। احتجاج में शरीक अॻवान इंजीनियर आफ़ताब पंहवर, सिराई अकबर पंहवर, नूर हुसैन बिरोही ऐं ॿिन ख़िताब कंदे चयो आहे त इलाइक़े मां किरोड़ें रुपयनि जी गैस कढी विकिरो कंदड़ कंपनी इलाइक़े में बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण लाइ तयारु नाहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त कंपनी रॉयल्टी फंड जा पैसा इलाइक़े में ख़र्च करण बदिरां तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िलई इंतज़ामिया हवाले करे छॾे थी, जंहिंजे करे हिन वक़्त ताईं इलाइक़े में पीअण जे साफ़ पाणी समेत सिहत, तइलीम, रोड, बिजली ऐं गैस जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं अणलभ आहिनि। जनत कंपनी में मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार जा दरवाज़ा पिणु बंदि कया विया आहिनि। ॻोठाणनि कंपनी जे ज़िम्मेवार इख़्तियारनि समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त इलाइक़े में बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में कंपनी ख़िलाफ़ भरपूर एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।